नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़इज़ा नुफ़िख़ फ़िस्सूरि फ़ला अन्साब बैनहुम यौमइज़िन वला यतसाअलून फ़मन सक़ुलत मवाज़ीनुहु फ़उलाइक हुमुल मुफ़्लिहून वमन ख़फ़्फ़त मवाज़ीनुहु फ़उलाइक अल्लज़ीन ख़सिरू अन्फ़ुसहुम फ़ी जहन्नम ख़ालिदून तल्फ़हु वजूहहुमुन नार व हुम फ़ीहा कालिहून अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फ़कुंतुम बिहा तुकज़्ज़िबून क़ालू रब्बना ग़लबत अलैना शिक़वतुना व कुन्ना क़ौमन ज़ाल्लीन रब्बना अख़रिजना मिन्हा फ़इन उदना फ़इन्ना ज़ालिमून क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून इन्नहु कान फ़रीक़ुम मिन इबादी यक़ूलून रब्बना आमन्ना फ़ग़फ़िर लना वरहमना व अन्त ख़ैरुर राहिमीन फ़त्तख़ज़्तुमूहुम सिख़रिय्यन हत्ता अंसौकुम ज़िक्री व कुन्तुम मिन्हुम तज़हकून इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरू अन्नहुम हुमुल फ़ाइज़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मुझा मोहतरम दोस्तों भाइरो, अज जो प्रोग्राम
हिन माह मुहर्रम जे निस्बत सां असांजे हिन दीनी इदारे वारनि दोस्तनि रखियो आहे जंहिंमें तव्हां असां शरीक थिया आहियो। इन मुहर्रमुल हराम जे महीने में इन जूं काफ़ी फज़ीलतूं भी आहिनि, बरकतूं भी आहिनि, रहमतूं भी आहिनि, ऐं काफ़ी इन महीने में दास्तान भी आहिनि। इन मुहर्रमुल हराम जे महीने में हजूर जन 10 ते रोज़ो रखंदा हुआ, 10 मुहर्रम ते। हजूर जन खे सहाबा चयो त सही इहो रोज़ो त अॻियां बि रखंदा हुआ, यहूदी नसारा बि रखंदा। पोइ चयूं त पाण उन्हनि जी मुखालफ़त कंदासीं। ख़ालफ़ल यहूद व नसारा, फरमायूं यहूदनि नसारनि जी मुखालफ़त कबी। पाण ईंदड़ साल वरी 9 ऐं 10 जो 2 रोज़ा गॾु रखंदासीं, 9 बि रखंदासीं। इन महीने जो तमामु वॾो अल्लाह तबारक व तआला वटि मक़ाम बि आहे, इन्हनि ॾींहंनि जी इज़त बि आहे। इन 10 जी राति में सलातु तस्बीह पढ़ी वेंदी आहे, सलातुल खुसबा पढ़ी वेंदी आहे। जेके जेके माण्हुनि खां उमिरि सॼी में निमाज़ूं क़ज़ा थियनि थियूं, क़ज़ा निमाज़ पढ़ी वेंदी आहे। सलातु तौबा पढ़ी वेंदी आहे, सलातुल ख़ैर पढ़ी वेंदी आहे। ऐं उन खां पोइ इन महीने जे अंदरि हज़रत इमाम हुसैन जे शहादत जो वाक़ियो भी इन महीने में थी। हाँ असां वटि मुहर्रम हज़रत इमाम हुसैन जे शहादत सां यादि कयो वेंदो आहे। छो त इहो अमल हर साल मुसलसल बाक़ायदा हिकिड़ी जमात आहे जेका उन शहादत खे हमेशा यादि कंदी आहे। ॿी मुहर्रम जी फज़ीलत जी ख़बर मां सम्झां थो त घणनि मुस्लमाननि खे कोन्हे का। छा थियो? हज़रत इमाम हुसैन शहीद। ॿियो छा थियो? ॿियो ख़बर ई कान्हे। हालांकि कलमे वारे खे इन समूरनि शयुनि जी ॼाण हुजे। हज़रत इमाम हुसैन साईं जी शहादत खे के दोस्त कहिड़े अंदाज़ में यादि करनि था, के कहिड़े अंदाज़ में यादि करनि था। असांजे दोस्त, असांजा उलमाए किराम, असांजा हल्का अहबाब इन्हनि ॾींहंनि ते ही प्रोग्राम जलसनि जा वाइज़ नसीहत ऐं पोइ ख़ैर जी बानी जंहिंजो सवाबु सभिनी पंहिंजनि वॾनि खे, इमामनि सगोरनि खे, सभिनी वॾनि खे, तमामु मुस्लमाननि क़ुरान ॿुधिजे, क़ुरान पढ़जे ऐं पोइ ख़ैर फ़ी सबीलिल्लाह कजे। के असांजा दोस्त वरी इन जो नालो न्याज़ रखनि था। को कहिड़े अंदाज़ में हले थो, को कहिड़े अंदाज़ में हले थो। अल्लाह भी कुरान में फरमाए थो कुल्लु हिज़्बिन बिमा लदैहिम फ़रिहून। दुआ कयो त अल्लाह ताला असांखे हज़ूर जे तरीक़े ते हलाए। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त ॿियनि उम्मतुनि जा 73 फ़िरका थींदा, 72 फ़िरका। मुंहिंजे उम्मत जा 73 फ़िरका थींदा। ॿियनि जा 72 फ़िरका थिया, मुंहिंजे उम्मत जा 73 फ़िरका थींदा। ऐं सभई दावा कंदा त असां हक़ ते आहियूं। पाण फरमायूं कुल्लुहुम फ़िन्नार हड़ई जहन्नमी इल्ला जमाअतुन वाहिद, हिकिड़ी जमात हूंदी। सहाबा किराम सवाल कयोसीं कहिड़ी जमात हूंदी? फरमायूं मां अना अलैहि वसाबी, जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे सहाबा जे रस्ते ते हलंदो इहो ई टोलो हक़ ते हूंदो। दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां असांखे हज़ूर जे ग़ुलामनि जे रस्ते ते हलाए, हज़ूर जे रस्ते ते हलाए, सुन्नत जे दामन खे चिंबड़ी वठण जी तौफ़ीक़ अता फरमाए।
असुल मसलो यो है तो दीन के समझजे, इस्लामी शाइरुल्लाह के समझजे, दीन जी इज्जत ए अजमत के दिल में विहारजे। ऐं पोइ जेको सुन्नत वारो रस्तो हुजे उन रस्ते ते माण्हू हलण जी कोशिश करे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, फरमाए मन युतिअल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा। जंहिं मां अल्लाह जे हुक्म जी इताअत कई ऐं मुंहिंजे मोकिलियल रसूल जी पैरवी अख्तियार कई, इहो ई माण्हू वॾी कामयाबी खे पहुचे। वॾे में वॾी कामयाबी इहे माण्हू हासिल करनि था ओ जन हिन दुनिया में दारुल अमल में रही करे क़ुरान ऐं सुन्नत जे दामन खे न छॾियो, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत खे न छॾियो ऐं सुन्नत खे पंहिंजी आदत बणाए छॾियऊं ऐं अल्लाह जे हर हुक्म खे लबैक चयऊं। भले न सिर वञे त वञे, पर अल्लाह जो हुक्म जेको आहे उहो नाफ़िज़ थिए। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जसद अतहर खां वधीक ॿियो कंहिंजो बि जसद अतहर कोन्हे। अज़ीज़ो ॾिसो, हज़ूर जो जसद अतहर भी ज़ख्मी थे थो इन दीन जे निफ़ाज़ जे लाइ। ताइफ़ वारनि छा कयो? पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खे ॾिसो अल्लाह जे वहदानियत जी दावत ॾिनी, अल्लाह जो क़ुरान पेश कयो ऐं रब साईं जो फरमान पेश कई ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी तौहीद वहदानियत पेश कई ऐं पोइ तव्हां ॾिसो ताइफ़ वारनि छा हाल हज़ूर जे जिस्म मुबारक खे लोह लुहान करे छॾियो। ऐं तव्हां ॾिसो हज़ूर जो ख़ानदान, हज़ूर जो चाचो सैयद शुहदा हज़रत हमज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु मैदान जिहाद में शहीद थे। सहाबाई किराम हज़ूर जे साम्हूं शहीद थियनि था। हज़ूर जन जो पंहिंजो डंदो मुबारक शहीद थो थिए, हज़ूर ज़ख्मी था थी पवनि। तव्हां त अल्लाह जो नालो रोशन थिए, कलिमतुल्लाह हियल उलिया, अल्लाह जो नालो बुलंद थिए, अल्लाह जी हुकूमत क़ाइम थिए, रब तबारक व तआला जो खालिसतन उन जो हुक्म धरती ते नाफ़िज़ थिए। इन जे लाइ हज़ूर जन मेहनत करनि था, जाखोड़ करनि था, पंहिंजा सहाबा हज़ूर जे साम्हूं तड़पनि था, शहीद थियनि था। हज़रत इमामनि सगोरनि जी भी शहादत इन जे लाइ थिए थी त हिकिड़े फासिक ऐं फाजिर जे हथ ते, ज़ालिम जे हथ ते बैयत नथा करनि, शहादत क़बूल करनि था, पंहिंजा बच्चा शहीद करायूं, पंहिंजो जिस्म मुबारक ख़त्म थी वियो, ज़ालिम जे हथ ते बैयत। अज़ीज़ो, इहे सभु जेके भी असां वाक़ियात जेके भी असां पढ़ूं था, ॿुधूं था, इहे सभु असां खां हिकिड़ी शइ जी तक़ाज़ा करनि था, घुर करनि था त तव्हांखे भी ईअं ई दीन जे ख़ातिर, ईअं ई तव्हांखे दीन जे निफ़ाज़ जे लाइ अहिड़े ई नमूने सां तव्हांखे भी अल्लाह जे हिन क़ुरान जे निफ़ाज़ जे लाइ ऐं अदल ऐं इंसाफ़ खे क़ाइमु करण जे लाइ महिनत करणी पवंदी, जाखोड़ करणी पवंदी, कोशिशि करणी पवंदी, पंहिंजो घर बार कुर्बान करणो पवंदो, पंहिंजी जान कुर्बान करणी पवंदी। पोइ ख़ुदा वटि मक़ाम, पोइ बने जो ख़ुदा वटि मक़ाम थिए। अल्लाह से भी कुरान पाक के अंदर यह शे फरमाए तो फरमाई अल्लज़ीन क़ालू रब्बुना अल्लाह सुम्मा इस्तक़ामू, जन चयो तो रब असांजो अल्लाह, असांजो पालनहार हुआ, असांजो मुश्किल कुशा हुआ, असांजो हाजत रवा हुआ, असांजो कारसाज हुआ है, ऐं पोइ इन ते ॼमी बीठा
तकलीफ़ूं आयूं, सख़्तियूं आयूं, बर्दाश्त कयूं, सठूं, पोइ तो मक़ाम ठहे। अल्लाह जा फ़रिश्ता उनखे दुनिया में अञा वेठा आहिनि उते बिशारत ॾियनि था, अला तख़ाफ़ू वला तहज़नू, गम न कयो, खौफ न कयो, फिक्र न कयो, अबशिरू बिल जन्नत लती कुंतुम तुअदून, जन्नत जी बिशारत ॾियनि था। अज़ीज़ दोस्त, साॻियो ई कलमो आहे जेको 1500 साल 1400 साल अॻु में 15वीं सदी हले थी, जेको सहाबा किराम पढ़ियो, हज़रत सिद्दीक़ अकबर पढ़ियो, हज़रत उमर फारूक पढ़ियो, हज़रत ज़ुन्नूरैन पढ़ियो, हज़रत अलीउल मुर्तज़ा पढ़ियो, हज़रत हसनैन करीमैन पढ़ियो। सभिनी जेके 1.25 लख अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम खां बाद में जेको आख़िरी नबी आयो उन ते 1.25 लख जेके सहाबी आया उन्हनि साॻियो इहो ई कलमो पढ़ियो जेको तव्हां असां अॼु पढ़ूं था। कलमो त पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो ई कलमो 1.25 लख सहाबा पढ़ियो, 1.25 लख अंबिया जे इमाम जे मथां असां कलमो पढ़ूं था, जेको आख़िरी नबीन जो सभिनी जो इमाम, आख़िरा मदबूद फ़ख़रुल अव्वलीन, हज़ूर आया आख़िर में पर सभिनी जो फ़ख़्र हुया, सभिनी जा अॻवान। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो नुज़ूल थींदो त उहो बि हज़ूर ते कलमो पढ़ंदो, उहो बि हज़ूर ते कलमो पढ़ंदो। एॾो वॾो मक़ाम, एॾे वॾे आला हैसियत वारो नबी तव्हां असांखे मिलियो ऐं उन एॾो दीन पेश कयो जंहिं दुनिया खे हिलाए छॾियो, दुनिया जो रंग मटाए छॾियो, दुनिया तां कुफ़र ख़तमु थी वियो, दुनिया मां बुतनि जी पूॼा ख़तमु थी वई, अलाह जो नालो रोशन थियो ऐं अॼु ताईं इन दीन जे मथां शहादतूं थींदियूं अचनि थियूं, थींदियूं अचनि, हलंदियूं अचनि अॼु ताईं। दीन जे दुश्मननि खे, हज़ूर जे दुश्मननि खे हज़ूर जी उम्मत कॾहिं बि छॾियो न आहे। गवर्नर हुयो पंजाब जो सलमान तासी, उन जे बॉडीगार्ड, इहो हज़ूर जो इश्क हो, इहा बि हज़ूर सां मोहब्बत ही न। मुमताज़ क़ादरी जंहिं उन खे गोलियुनि जो निशानो बनायो, जेको उन जे हिफ़ाज़त जे लाइ घुमे थो त मथां हिन साहिब खे को धको हणे, उहो तो उन खे साम्हूं गोली हणे त तूं हज़ूर जे शान में गुस्ताखी करण वारो केरु थींदो? ऐं पोइ उन खे वरी सूलियत ते पाई जे फंदे ते लटकायो वियो, क़बूल कई कोन फिरियो। ताज़ो हिकिड़े नौजवान हिकिड़े कादियानी खे मारे वेंदो पिशावर में, जेको नबीअ जी गुस्ताखी करे। अॼु ताईं इहे शहादतूं हलंदियूं अचनि ऐं इस्लाम जो बोल बाला थी। हज़ूर जन फरमायो अल इस्लाम यालु वला युला, इस्लाम ग़ालिब ईंदो, इस्लाम ते ग़ालिब कोई बि न थींदो। इस्लाम हर कचे पके घर में दाख़िल थींदो, पोइ जेकॾहिं को माण्हू इज़त सां क़बूल कंदो तॾहिं बि ठीकु आहे, जेकॾहिं को रुसवा ऐं ज़लील थी करे क़बूल कंदो तॾहिं बि इस्लाम खे क़बूल करणो पवंदो। अज़ीज़ो, अॼु इन दौर में हल रहिया आहियूं, अॼु इन दौर में पाण गुज़री रहिया आहियूं। इम्तिहानात ईंदा, आज़माइशूं ईंदियूं, इस्तिक़ामत सां हक़ जे मथां क़ाइम थी करे मुहाॾो अटकाइण। असांजे उलमा जी तारीख़, आलिमनि जी तारीख़, दीन दुश्मन क़ुवतुनि सां मुहाॾो अटकाइण। अल्लाह जे नाले खे रोशन करण जे लाइ पंहिंजा इंतिहाई क़िस्म जा जदोजहद ऐं महिनत सां पंहिंजूं मंज़िलूं, पंहिंजा रस्ता तय कयूं। मक़सद इहो हो त अल्लाह जो नालो रोशन थिए। अल्लाह तबारक व तआला ओ जन इस्तिक़ामत जो मुज़ाहिरो कयो, अल्लाह ताला उनखे दुनिया में बिशारत, अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, गम न कयो, फिक्र अंतुमुल आलौन,
तहांजो शान रोशन थींदो, तहांजो मान बुलंद थींदो, तहांजो प्रोग्राम अनकरीब अचण वारो आहे। मां अवां खां पुछां, असांजे ई दौर जे अंदर जन दीन जो मुज़ाहिरो, दीन ते इस्तिकाम जो मुज़ाहिरो, शरीयत जी पाबंदी कयूं, दीन इस्लाम ते क़ाइम रहिया, वॾनि वॾनि सुपर ताक़तुनि सां मुआदो अटकायूं, 20-20 साल जंगियूं लॻियूं, बारूद जा कंटेनर उछलाया विया, पोइ बि अफ़गानिस्तान मां अमेरिका ज़लील थी करे निकितो न निकितो, रुसवा थी करे निकितो, ज़लील थी करे निकितो। ऐं अॼु उते हुकूमत कंहिंजी आहे? उन्हनि माण्हुनि जी आहे जन अलाह जे मथां कामिल भरोसो। अल्लाह तबारक व तआला, इज़्ज़त उन्हीं जे हथ में आहे, ज़िल्लत उन्हीं जे हथ में आहे। 100-150 मुल्क जंहिंजी हिमायत करनि पिया, उहो रुसवा थी करे निकितो। जेके तने तनहा हुया, जेके गारनि में ज़िंदगी गुज़ारनि पिया, अॼु हुकूमत जा मालिक बणाए वेठा। अज़ीज़ा, असां पाण खे ॾिसूं त असां किथे बीठा, असां पंहिंजे ईमान ते नज़र कयूं, असां पंहिंजे वजूद ते नज़र कयूं, असां पंहिंजे यकीन ते नज़र कयूं, असां पंहिंजे किरदार ते नज़र कयूं। असांजी छा महिनत आहे, असांजी छा जदोजहद आहे, असां कहिड़ी शइ जे जाखोड़ में लॻल आहियूं, असां छा जी महिनत कयूं था। अल्लाह तबारक व तआला हिन क़ुरान करीम जे अंदर हिननि ई आयतुनि में उहे माण्हू जन दुनिया जे अंदर दुनिया खे पंहिंजो मतमए नज़र सम्झे, जन हिन दारुल अमल में रही करे दुनिया जे हासिलात जे लाइ पंहिंजी तमाम तर तवानाई सर्फ करे ऐं आक़िबत खे विसारे वेठा। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जी परवाह ई न कयूं। शबो रोज़, ॾींहुं रात, सुबुह शाम सिर्फ़ दुनिया जे हासिलात में पंहिंजी तमाम तर तवानाई सर्फ कयूं। क़यामत जे ॾियारे जॾहिं रब वटि हाज़िरी थी ऐं अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे पंहिंजे करतूतनि जे करे, पंहिंजे बदआमाली जे करे ऐं पंहिंजे इन ग़फ़लत जे करे सज़ा वारी जाइ ॾे मोकिलींदो, पोइ रड़ियूं कंदा, पोइ दाऊं कंदा, पोइ चवंदा रब साईं असांखे हिन जहन्नम में जा कढ, हिन मुसीबत में जा कढ, अल्लाह असांखे हिन में जा कढ। हिते त असांजी हिकिड़ी साथ बि का अहिड़ी नथी गुज़रे जंहिंमें असांखे को सुख जो साह खणो। अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो, क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, छाई पायो जहन्नम जे अंदर, मूंसां कलाम न कयो। काफ़ी अरसे दराज तव्हांखे 60-70 साल ज़िंदगी, 80 साल ज़िंदगी मिली दुनिया में, मुंहिंजे रस्ते ते अचण जी न कयो, मुंहिंजे रस्ते ॾे तव्हां वाझायो ई न। मां जेको तव्हांखे हुकुम मोकिलियो उन हुकुम ॾे तव्हां तकियो ई कोन। अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़िबून, या अथव उहे ॾींहं दुनिया जा मुंहिंजूं आयतूं तव्हां ॾे कोन आयूं, तव्हांखे पढ़ी ॿुधायूं वयूं, सुबुह शाम तव्हांखे क़ुरान पढ़ी ॿुधायो वियो। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे दौर जे अंदर क़ुरान जॾहिं मके में पढ़ंदा त पोइ काफ़रनि पाण में मशवरो त इहो क़ुरान न ॿुधो। वक़ाल लज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान वल्ग़ौ फ़ीहि लअल्लकुम तग़लिबून। अल्लाह क़ुरान में फरमाए पाण में उन्हनि काफ़रनि बामी मुशावरत कई त जॾहिं हे क़ुरान पढ़े तव्हां लुड़ कयो, शोर मचायो, धचो हणो,
एॾो लुड़कयो जो जीअं क़ुरान असांजे कननि ते न पवे, जीअं तव्हांजो शोर ग़ालिब अची वञे हज़ूर जे क़ुरान जेको पढ़नि था इन जे मथां तव्हांजो लुड़ ग़ालिब अचे। अॻे दौर में हे लाउड स्पीकर न हुया, हिते जे वाइस ते हुते जो दोल हले त पोइ मूंखे ॿुधायो केरु वाइस ॿुधंदो, न ॿुधी सघंदो। हारमोनियम हुजनि, दोल हुजनि, शरनाइयूं वॼनि, नचणा नचनि ऐं लाउड स्पीकर बि न हुजे त ख़ाली मौली साहिबु अकेलो वेठो, हिकिड़ो माण्हू हिकिड़ो मौली साहिबु वेठो, ॿिया बाक़ी त सभु कनि होॾे हूंदो माण्हू। अहिड़े नमूने जा मनसूबाबंदी कयूं क़ुरान न ॿुधण जे करे त क़ुरान न ॿुधूं। इब्तिदा खां वठी करे क़ुरान पाक जी मुखालफ़त हज़ूर जे दौर खां वठी करे अॼु ताईं हलंदी अचे थी, अॼु ताईं हलंदी अचे थी। अॼु बि अहिड़ा दुनिया में माण्हू आहिनि जेके क़ुरान खां बेज़ार, क़ुरान न ॿुधो। अल्लाह तबारक व तआला हज़ूर खे फरमाए थो वज़किर बिल क़ुरान, ऐं नबी माण्हुनि खे नसीहत कर क़ुरान सां। ऐं बातिल कुवतूं वरी जेके चवनि थियूं चवनि थियूं क़ुरान न ॿुधो, क़ुरान जे वेझो ई न वञो। पोइ जीअं मके वारनि मनसूबाबंदी कई, ला तस्मऊ लिहाज़ल क़ुरान। अज़ीज़ो जंहिंखे हिदायत नसीब हुई, हिदायत मिली। जेके अज़लऊं बदनसीब हुया, जेके अज़लऊं तड़ियल हुया, उहे तड़जी विया। अॼु बि इहो क़ुरान सरापा हिदायत जो किताब आहे। अॼु बि को माण्हू दिलि जे कननि सां को क़ुरान पढ़े थो ऐं क़ुरान खे सम्झे थो ऐं क़ुरान जी माना में गौर करे थो, अॼु बि इहो क़ुरान उन्हनि जे लाइ हिदायत जो रस्तो खोले थो। अॼु बि उन्हनि खे हिदायत मिले थी। त क़यामत जे ॾींहुं अलाह साईं उन्हनि खे चवंदो, हाणे रड़ियूं करियो था, दाह कयो था त रब्बना अख़रिजना मिनहा, रब असांखे हिन मां कढ, असांखे हिन मुसीबत मां कढ, असांखे हिन मुसीबत मां कढ। उहे ॾींहं यादि अथव? अलम तकुन आयाती तुतला अलैकुम फकुंतुम बिहा तुकज़िबून। मुंहिंजूं आयतूं तव्हांखे पढ़ी ॿुधायूं, तव्हां मुंहिंजी आयतुनि खे कूड़ो सम्झंदा हुयो। ऐं अंबिया अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह पंहिंजे पंहिंजे दौर में पंहिंजे पंहिंजे उन्हनि जंडे अंबिया खे मोकिलियो वियो, उन्हनि अंबिया जी तकज़ीब कई, अंबिया खे न मञियो। ख़ुदि आख़िरी नबी हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मके वारनि न मञियो, चयूं त इन हाज़ा इल्ला क़ौलुल बशर, हे ख़ुदा जो कलाम ई न आहे, हथ जो कलाम ठाहे ॿुधाए थो। इन अंत इल्ला बशरुम मिसलुना, असां तोखे ख़ुदा जो नबी सम्झूं ई कोन था, तूं असां वांगुरु इंसान आहे, असां तुंहिंजी कट छो लॻूं। अलाह जे क़ुरान जी तकज़ीब कयूं, नबीअ खे न मञियो, उन जे रिसालत जी तकज़ीब कयूं। अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं हुननि खे ईअं चवनि, कुंतुम बिहा तुकज़िबून, तव्हां तकज़ीब कई न, मुंहिंजे रसूल जी तकज़ीब कयो, मुंहिंजे फरमान जी तकज़ीब कयो, मुंहिंजे हुक्म जी तकज़ीब कयो। पोइ उते हुनखे ॿियो को जवाबु न हूंदो। क़ालू रब्बना ग़लबत अलैना शिक़वतुना, रब असांजे मथां बदबख़्ती ग़ालिब अची वई। वकुन्ना क़ौमन ज़ालिम, थी पियासीं असां गुमराह, असां बेराह रवी ते हलिया वियासीं, असां को रस्तो छॾाए वियो, तौहीद वारो रस्तो छॾाए वियो, इस्लाम वारो रस्तो छॾाए वियो, शरीयत वारो रस्तो छॾाए वियो, अलाह ऐं अलाह जे रसूल वारो रस्तो असां खां छॾाए वियो, असां बेराह रवी में हलिया वियासीं। रब्बना ग़लबत अलैना शिक़वतुना वकुन्ना क़ौमन ज़ालिम, थी पियासीं गुमराह थी वियासीं। छा कयूं? बदबख्ती ग़ालिब अची। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे इन्हनि रड़नि दाहनि खे ॿुधी करे पोइ इहो जवाबु ॾींदो उन्हनि खे त हिते ई रहणो आहे, तव्हांखे हिते ई रहंदो। क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून, इन जहन्नम में रहो, मूंसां न ॻाल्हायो, ज़िलत सां रहो, ख़्वारी सां रहो, छाई पायो, कहिड़े मुंहं सां मूंसां ॻाल्हायो था? मां तव्हांखे क़ुरान मोकिलियो, रसूल मोकिलियो, ॿुधाइण वारा मोकिलिया, अकुल ॾिनुमि तव्हांखे, फ़हम ॾिनुमि तव्हांखे, सम्झ ॾिनमि, दीद दानिस्त आमदन, ॼाणी वाणी, तव्हां मुंहिंजे हुक्म खे ठुकरायो। हाणे मूंखे कहिड़े मुंहं सां सुवाल कयो था त रब असांखे हितां कढ? एॾो क़ुरान सम्झाए थो असांखे, एॾो अलाह जो फरमान असांखे खोले खोले ॿुधाए थो पियो। अज़ीज़ो, ॿ शयूं इंसान जे तबियत ते असर अंदाज़ थींदियूं आहिनि, ॿ शयूं।
एक तालीम ऐं ॿिए नंबर में संगत। ये ॿ शयूं इंसान जे तबियत ते असरअंदाज थींदो आहे। जेकॾहिं तालीम उम्दा क़िस्म जी आहे, आला क़िस्म जी आहे, त पोइ इंसान जे तबियत में बि ओड़े क़िस्म जा आला असरात ऐं उम्दा असरात पैदा थींदा। पोइ इंसान जे अॻियां हक़ाइक़ खुलंदियूं, हक़ीक़तूं खुलंदियूं, इंसान जे अॻियां राज़ इस्लाम जा क़ुरान जा खुलंदा। पोइ जॾहिं माण्हू क़ुरान जी तालीम खे हासिल कंदो, दिलि जे कननि सां क़ुरान खे ॿुधंदो, ऐं इन क़ुरान पाक में ग़ौर कंदो, फ़िकिर कंदो, ख़ुदा जे वहदानियत जा वाज़िह दलाइल उन खे मिलंदा ऐं दीन इस्लाम जी हक़ीक़ी रोशनी उन खे मुहैया थींदी। पर जेकॾहिं तालीम इहे न पढ़ंदो, तालीम पढ़ंदो दुनिया जी, त मुंहिंजो हिन तालीम सां कहिड़ो कमु आहे, हिन तालीम सां मां कहिड़ा मक़ाम हासिल कंदुसि, दुनिया में मूंखे इज़त मिलंदी त हुन तालीम सां मिलंदी, ऐं क़ुरान जे वेझो ई न थींदो, त पोइ असरात बि उहे मुरतब थींदा न। दिलि ते असरात बि उहे मुरतब थींदा, तबियत ते असरात बि उहे मुरतब थींदा। तंहिंजे करे मुस्लमान बच्चे जे मथां फ़र्ज़ु आहे त क़ुरान खे पढ़े। इन जे करे मुंहिंजे हज़ूर फरमायो, तलबुल इल्म फरीज़तुन अला कुल्लि मुस्लिम व मुस्लिमतिन, औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पाण फरमायो त अहिड़े इल्म जी तलब करणु फ़र्ज़ु आहे हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते, जंहिंसां अलाह जी सुञाण पैदा थिए। तलबुल इल्म फरीज़त, इल्म जी तलब करणु फ़र्ज़ु आहे। उहो इल्मु जंहिंसां अलाह जी सुञाण पैदा थिए ऐं दुनिया में आमद जे मक़सद जी मालूमात मिले त मां दुनिया में छो आयो आहियां, ऐं हिन दुनिया खे छाजे मक़सद जे लाइ ठाहियो वियो, ऐं हिन दुनिया में छा करिणो आहे, ऐं हिन दुनिया में जॾहिं असां वेंदासूं त काॾे वेंदासूं, वञण खां पोइ असां को छाजी पुछा थींदी, ऐं पोइ वरी मैदान महशर में उथंदासूं त छा हिसाब किताब थींदो, छा उते कहिड़े अंदाज़ में असां सां उते बर्ताव कयो वेंदो, कहिड़नि खे सॼे हथ में अमाल नामो मिलंदो, कहिड़नि खे खॿे हथ में मिलंदो, कहिड़नि जा मुंहुं अछा हूंदा, कहिड़नि जा कारा हूंदा जॾहिं क़बरनि मां उथंदा। अलाह ताला फरमाए थो, यौम तब्यज़्ज़ु वुजूहुं व तस्वद्दु वुजूह। जॾहिं इंसान क़बरनि में जा उथंदा त हिकिड़नि जा मुंहुं अछा, हिकिड़नि जा कारा। इन्हनि शयुनि ते ग़ौर करणो आहे। अहिड़े इल्म जी तलब करणु फ़र्ज़ु आहे हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते। दुनिया जो जान, दुनिया में हिरफ़त करणी आहे, दुनिया में महिनत करणी आहे, दुनिया जे माश खे मुंहुं ॾियणो आहे। दुनिया में काफ़ी रुमूज़ात हलनि था, को माण्हू कहिड़े क़िस्म जो फ़न हासिल करे थो, को माण्हू कहिड़े क़िस्म जो फ़न हासिल करे थो, के मोटरूं ठाहिनि था, के कारियूं ठाहिनि था, के बिजली जा औज़ार ठाहिनि था, के कहिड़े कम में, के कहिड़े कम में, के ज़मीन जे मादनियात जे ॻोल्हा में। दुनिया में घणा फ़न आहिनि, घणी मालूमात हासिल करणी आहे दुनिया में इंसान खे, छो त दुनिया में रहणो आहे। हज़ूर बि फरमायो, उतलुबुल इल्म वलो बिस्सीन, फरमायो इल्म जी तलब कयो तो जो चीन में मिले। हाणे चीन में इल्म जी तलब, क़ुरान नाज़िल थिए थो मके में, क़ुरान नाज़िल थिए थो मदीने जी सरज़मीन ते, ऐं हज़ूर फरमाइनि था तो जो तव्हांखे चीन में इल्मु मिले तॾहिं बि हासिल कयो, माना ॼाण मिलेव। एॾे असांखे इहे शयूं मिलंदियूं न बाबा। एटमी क़ुवत सां कीअं बणिबासीं, पंहिंजी दिफ़ाई पोज़ीशन कीअं मज़बूत बणाईंदासीं, पंहिंजे क़ुवत खे गॾु मुश्तवी कीअं कंदासीं, दुश्मन जो मुक़ाबिलो कीअं कंदासीं, कहिड़ा कहिड़ा औज़ार असांजे लाइ मुफ़ीद आहिनि, कहिड़ा नुक़सानकार आहिनि, तरक़ी असां कीअं कंदासीं। असां जूं जिन्सूं जेके हिते ज़मीन में पोखियूं था, अॼु ॾिसो था उहे जिन्सूं चाइना खां अचनि थियूं। हज़ूर सच फरमायो न, 1400 साल अॻु में हज़ूर फरमायो, मालूमात हासिल कयो तो जो चीन में मिले। अॼु चीन जा ॿिज पोखियो था न, हाय बड़ ॿिज अचनि।
तव्हां असां कणिक में पंहिंजो कणिक जो बिजु छटियूं था त 20 मण लहे थी ऐं ओॾो वारो बिजु पोखियो त 60-70 मण कणिक लहे थी एकड़ सारी 20 मण लहे थी ओॾो वारो मोकिलियो त संग हाणे 45-50-60 मण लहे थी इहा मालूमात ॿियो छा पंहिंजे माश खे बहितर बणाइण जे लाइ बि हज़ूर जन इहा तालीम ऐं पंहिंजे मुस्तक़बिल खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ अलाह साईं तालीम पैगंबर इहा तालीम पढ़ाई त पंहिंजे मुस्तक़बिल खे बि महफ़ूज़ बणाए ईअं न थिए त क़यामत जे ॾींहुं ख़ाली हथे थी वियो पोइ चओ त रब साईं रब ना ग़लबत अलैना शिकवतुना रब असां छा कया कुझु न करे सघियासीं हाणे तूं पंहिंजी महिरबानी कर बसि असांखे इहा सज़ा माफ़ कर अलाह फरमाए थो अलहाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर इंसान खे माल ग़फ़लत में विझी छॾियो माल जी मुहबत इंसान खे ग़फ़लत में विझी छॾियो वञी तव्हां त क़बरनि जे दरवाज़े ते अची क़बर जे किनारे ते अची पिया क़बर जो तसवुर बि कोन हो जॾहिं दुनिया जे अंदरि वॾे फ़ाख़िराना अंदाज़ में मुतकब्बिराना अंदाज़ में ज़िंदगी गुज़ारे पियो उन क़यामत वारे ॾींहं जे रुसवाई खां बचण जे लाइ अलाह साईं बि क़ुरान पाक में पंहिंजे बाने खे काफ़ी जायुनि ते तवजो ॾिराए थो पंहिंजे पासे बाना तोखे मुड़े अचिणो इन इलैना इयाबहुम सुम्मा इन अलैना हिसाबहुम तव्हांजो मोटण असां ॾे थींदो तव्हांजो हिसाब असां वटि थींदो तंहिंजे करे पंहिंजो पाण संभाले हलो अफ़ा हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसा व अन्नकुम इलैना ला तुरजऊ रब फरमाए थो तव्हां इहो गुमान कयो आहे त असांखे मोटणो न आहे बसि हिते ई रहणो आहे दुनिया में तव्हां इहो गुमान कयो आहे त मां तव्हांखे बेकार दुनिया में आंदो आहे अल्लाह तबारक व तआला ख़बरदार करे क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला इन्हनि माण्हुनि खे जेके रब वटि रड़ियूं कंदा दाहूं कंदा ऐं रब उन्हनि जी हिकु बि न ॿुधंदो ऐं रब साईं चवंदुनि त बसि तव्हां दुनिया खे मक़सूद मतलूब महबूब सम्झो हुयो मुंहिंजे मथां तव्हां ईमान ई कोन आंदो मुंहिंजे फ़रमान ते ईमान कोन आंदो हुओ मुंहिंजे अंबिया ते ईमान कोन आंदो हुओ तंहिंजे करे हाणे तव्हांजी बि का जाइ न इन्नहु कान फ़रीक़ुम मिन इबादी यक़ूलून रब्बना आमन्ना हिकिड़ो टोलो दुनिया में हुयो जेके मूंखे मनीदा हा त रब बि आहे मुंहिंजे फ़रमान खे मनीदा हा त अलाह जो कलाम मुंहिंजे मोकिलियल रसूल खे मनीदा हा त अलाह जो रसूल आहे यौमुल आख़िरत ते यकीन हुयुनि त आख़िरत बि आहे इन्नहु कान फ़रीक़ुम मिन इबादी यक़ूलून रब्बना आमन्ना फ़ग़फ़िर लना वरहमना व अंत मौलाना अल्लाह तूं असांजो साईं आहे तूं असां ते रहम कर तूं असांखे माफ़ कर व अंत ख़ैरुर राहिमीन तूं भलो रहम करण वारो दुनिया में पंहिंजे कारोबार खे बि मोह ॾिनो ज़रिए माश खे बि बहितर बणायो दुनिया में आख़िरत जे मथां यकीन रखी करे पंहिंजे क़ब्र खे मुनव्वर करण जे लाइ अमल बि कयूं मुंहिंजे फ़र्ज़नि जी अदायगी बि कयूं पंहिंजे हक़नि ते क़ाइमु रहिया कंहिंसां ज़ुल्म न कयूं परायो हक़ न खाधऊं ना हक़ न कयूं ज़ुल्म न कयूं कंहिंसां मूंखां बख़्श जी तलब कंदा रहिया रब असांखे जेकॾहिं का कमी कोताही थी वई आहे त माफ़ कर फतख़ज़्तुमूहुम सिख़रिया अलाह फरमाए थो तव्हां उन्हनि सां मज़ाक़ कयो दुनिया में तव्हां उन्हनि जे मथां मज़ाक़ कंदा हुयो उन तौहीद परस्त टोले जे मथां हता अनसौकुम ज़िक्री तव्हां मुंहिंजी यादगिरी बि विसरी वई मूंखे बि विसारे वेठो वकुंतुम मिनहुम तज़हकून तव्हां उन्हनि ते खिलंदा हुयो जेको दीन जी ॻाल्हि कंदो हो तव्हां खिलंदा हुयो दुनिया जे तरफ़ तव्हांजो कुलियतन तवजो हेॾे हुयो जेके दीन जी ॻाल्हि कंदा हुआ त तव्हां उन ते मज़ाक़ कंदा हुओ ठठोला कंदा हुयो इन्नी जज़ैतुहुमुल यौम बिमा सबरु अन्नहुम हुमुल फाइज़ून अॼु ॾींहुं उन्हनि खे मां बदिलो ॾिनो आहे जो उन्हनि सब्र सां दुनिया में वक़्तु गुज़ारियो ऐं उहे कामयाबु थी उहो टोलो कामयाबु थियो हुजनि ते दुनिया में तव्हां मस्ख़री कंदा हुयो मज़ाक़ कंदा हुयो दीन जे ॻाल्हि खे हल्को सम्झंदा हुयो सिर्फ़ु दुनिया जे कार वहिंवार में लॻा पिया हुयो जेकॾहिं को दुनिया जी ॻाल्हि कंदो हो त उनखे गौर सां ॿुधंदा हुयो जेकॾहिं का दीन जी ॻाल्हि को कंदो हो त उन खां परे नफ़रत कंदा हुयो परे भॼंदा हुयो अॼु ॾींहुं उहे कामयाबी थी विया तव्हां खसारे में हलिया विया उन्हनि दुनिया में सब्र कयो सब्र सां तव्हांजे ॻाल्हियुनि खे बर्दाश्त कयूं तहमुल कयूं सब्र कयूं
सब्र जो नतीजो इहो निकितो जो उहे अॼु कामयाबु थी विया तव्हां हिते पिया हो जहन्नम जे अंदरि सड़ो बसि दुआ आहे त अलाह ताला तव्हां असांखे हिन दुनिया में सम्झ अता फरमाए अलाह असांखे दुनिया में हिन पंहिंजे फरमान जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए अलाह असांखां दुनिया में उहे अमल असां खां कराए जंहिंमें उन रब तबारक व तआला जो असां सां रज़ामंदो शामिल हाल हुजे अहिड़नि अमलनि खां अलाह ताला असांखे बचाए जंहिंमें आख़िरत में असांखे रुसवाई ॾिसणी पवे असां केतिरो पिया शहादतूं ॻाईंदासीं फलाणो हीअं थियो फलाणो थियो पंहिंजे अंदर में कुझु पैदा ई कोन थियो पंहिंजी उहा दिलि मुर्दा पंहिंजी उहा दिलि बेनूर पंहिंजो हाल कोन पाण खे सजदे ते रूह कोन छड़ो चवंदा वाह हुसैन वाह हुसैन वाह हुसैन उन वारी नेकी उन्हनि वारी शहादत उहा उन्हनि खे रब पंहिंजे मक़ाम ते पहुचायो तो असांखे पहुचाईंदो पंहिंजे मक़ाम ते पंहिंजो अमल तव्हां असांखे पंहिंजा अमल इहे छॾाईंदा दुनिया जे अंदरि अमल करे ॾेखारियो हीअ दुनिया अमल जो घर आहे मुंहिंजे हज़ूर फरमायो दुनिया मज़रतुल आख़िरा दुनिया पोख जी जाइ दुनिया पोख जी जाइ अथव हिते अमल कयो पंहिंजे दिलनि खे मुनवर कयो पराए हक़ खां परे भॼो ज़ुल्म न कयो बेइंसाफ़ी न कयो नाहक न कयो कंहिं सां ॾाढ न कयो कंहिं सां दगाबाज़ी न कयो कंहिं सां ॿ नंबरी न कयो शयुनि में मिलावट न कयो दुनिया जे अंदरि अमुन ऐं सुकून वारी ज़िंदगी दीन इस्लाम अलाह जे फरमान ते हलण में मिले थी इंसान खे दुआ कयो त हर कलमे वारे खे अलाह से क़ुर पाक ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं हज़ूर जी पैरवी नसीब फरमाए ऐं असांखे जेके तारीख़ में जेके दास्तान शहादतुनि जा ॿुधण में अचनि था अल्लाह ताला असांखे बि इन दीन जे मथां मर्जी मिटजण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह से हर कलमे वारे खे शहादत वारो मौत नसीब फरमाए आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा अरिनल हक़ हक़्क़न वरज़ुक़ना इत्तिबाअ अल्लाहुम्मा अरिनल बातिल बातिलन वरज़ुक़ना इज्तिनाबा अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा वफ़िक़ना लिमा तुहिब्बु व तर्ज़ा अल्लाहुम्मा अहसिन आक़िबतना फ़ी उमूरि कुल्लिहा वअजिरना मिन ख़िज़्यि दुनिया व अज़ाबिल आख़िरा रब्बना इग़फ़िर लना व लिइख़्वानिना الذين سبقونا بالإيمان ولا تجعل في قلوبنا غلا للذين آمنوا ربنا إنك रऊफ़ रहीम अल्लाह से असांजे हिननि दोस्तनि जेको बि ख़ैरात जो जेको सिलसिलो रखियो आहे उनखे वॾनि ताईं ख़ैरात खे तूं क़बरनि में पहुचा मुंहिंजा रब हर हज़ूर जो उम्मती जेको तोॾे आयो आहे जेके दुनिया छॾे चुका आहिनि असांजा मुस्लमान मर्द मुस्लमान औरतूं मोमिन मर्द मोमिनानी औरतूं जेके असांजा शुहदाए इस्लाम जेके दीन इस्लाम ते तोॾे जान पंहिंजी क़ुर्बान करे आया आहिनि उन्हनि जो ईसाले सवाब जो लाइ दोस्तनि कार ख़ैर जो बंदोबस्तु कयो आहे इन ख़ैरात खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमा असां समूरनि जे हाज़िरी खे मंज़ूर ऐं मक़बूल फरमा ऐं असां सभिनी खे दीन जे मथां सिर क़ुर्बान करण जी तौफ़ीक़ अता फरमा मुंहिंजा रब वॾनि जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमा रब इग़फ़िर वरहम अंत ख़ैरुर राहिमीन रब्बना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला अला ख़ैरि ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।